इन में असां तव्हांखे वोट कास्ट करण जो तरीक़ो था ॿुधायूं। हर माण्हूअ खे, हर वोटर खे 3 पना मिलंदा। 3 पननि में अछो पनो हूंदो काउंसलर जो, जेको जनरल काउंसलर आहे वार्ड ते। नीरो पनो हूंदो ज़िला काउंसिल जो जेको उम्मीदवार आहे उनजो, ऐं साओ पनो हूंदो चेयरमैन जो। ही 3 पना हर माण्हूअ खे, हर वोटर खे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनखे मिलंदा। पोइ उहो वेंदो, अहिड़ो ठपो अंदरि बूथ में पियल हूंदो, उते वञी करे ठपो खणी, ही सितारे जो निशान आहे, इन सितारे जे निशान जे बिल्कुलु मथां हीअं ठपो हणंदो। हिकिड़े बैलेट पेपर ते हिकिड़े ई सितारे ते स्टैंप हणो आहे, ॿिए कंहिं ते बि न आहे हणो, ईअं वोट ज़ाया थी वेंदो। सिर्फ़ु हिक ई निशान सितारे ते हिकिड़ो ई ठपो हणो आहे। उन खां पोइ थोरो हिनखे हीअं ख़ुश्क करे माण्हू, जीअं मस आली न हुजे, उहो लॻी वियो। उन खां पोइ हिनखे हिन तरीक़े सां फोल्ड करिणो आहे, हीअं हिन तरीक़े सां फोल्ड करिणो आहे। ईअं थी वियो, वरी हेॾां हीअं फोल्ड करिणो आहे, हीअं। पोइ हिनखे हीअं करे बॉक्स में विझणो आहे, ऐं कोशिशि करणी आहे त हिन निशान वारो ठपो ॿिए पासे न वञे। घणा माण्हू हीअं वेड़ींदा आहिनि, हीअं वोट साॻियो मस वारो रेडिए ते बि लॻी वेंदो, ईअं ख़ारिज थी वेंदो वोट। हीअं न आहे वेहणो, वेहण में घणी ग़लती थी वेंदी आहे। ऐं असांखे सितारे ते ई सिर्फ़ु ठपो हणणो आहे, 3 पेजनि ते। हिते बि सितारो मौजूदु आहे, हिते बि सितारो मौजूदु आहे। असांखे 3 पननि ते सिर्फ़ु हिकु निशान सितारे ते ठपो हणणो आहे, थोरो हिनखे ख़ुश्क करिणो आहे, उन खां पोइ हीअं फोल्ड करिणो आहे, हीअं फोल्ड करे अंदरि विझणो। महिरबानी।